समुंड पार पाकिस्तानन के वोट जो हक़ ॾियण ऐं इलेक्ट्रॉनिक मशीननि जी ख़रीदारीअ लाइ तरमीमी सदारती ऑर्डिनेंस जारी। इलेक्शन एक्ट 2017 सेक्शन 194 ऐं सेक्शन 193 तरमीम कई वई। सेक्शन 194 तहत समुंड पार पाकिस्तानन के वोट जो हक़ ॾिनो वियो। ऑर्डिनेंस तहत इलेक्शन कमीशन आम चूंड लाइ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनूं ख़रीद करण जी पाबंद हूंदी। बायोमेट्रिक जी तस्दीक लाइ पायलट प्रोजेक्ट लाइ बि तरमीम कई वई। सिंध हुकूमत कराची हैदराबाद में बहराड़ी जो डोमिसाइल रखंदड़ ऑफिसर्स की मुक़ररीअ बाबति नेब के तफ़सील ॾियण खां इनकार करे छॾियो। तफ़सील ॾियण लाइ समूरन सेक्रेटरीज़ कमिश्नर्स ऐं डीसीज़ खे लिखियल लेटर भी वापसि। नेब सिंध हुकूमत खां बहराड़ी जे डोमिसाइल्स ते कराची हैदराबाद में मुक़रर ऑफिसर्स जा तफ़सील घुरिया हुआ। नेब जे ख़त खां पोइ SNGAD सेक्रेटरीज़ कमिश्नर्स ऐं डीसीज़ खे ख़त लिखी तफ़सील नेब वटि जमा कराइण जो हुकुम ॾिनो हो। लाहौर हाई कोर्ट शहबाज शरीफ जो नालो ब्लैक लिस्ट में कढण जो तस्दीक थियल हुकुम लागापियल इदारनि खे मोकिले छॾियो। अदालत पारां तस्दीक थियल हुकुम जी कॉपी वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी FIA जे DG ऐं इमिग्रेशन जे DG खे उभाणी पई। शहबाज शरीफ जी लीगल टीम जी मौजूदगी में लाहौर हाई कोर्ट लिखत में हुकुम जारी कयो। अदालती हुकुम मैसेंजर जे ज़रिए घरू वज़ारत खे मोकिलण वारी शहबाज शरीफ जे वकीलनि जी इस्तदारत। शहबाज शरीफ के परॾे वञण खां रोकियो वियो। साबित थी वियो त सेलेक्टेड हुकुमरान शहबाज शरीफ खां केतिरा ॾिनल आहिनि। जाली हुकूमत अदालती फ़ैसिले जी बि भञकड़ी कई। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो ट्वीट। नून लीग तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त कंहिं दहशतगर्द खे रोकण लाइ संदसि नालो ब्लैक लिस्ट कयो वेंदो आहे। हुकूमत अदालत जे फ़ैसिले जी तौहीन कई। इमरान ऑपोज़िशन खे इंतकाम जो निशानो बणायो। शहज़ाद अकबर निज़ाम खे यरगमाल करे छॾियो आहे। ब्लैक लिस्ट में नालो विझण या कढण FIA जे डायरेक्टर जनरल जो इख्तियार आहे। अदालती फ़ैसिले तहत नालो कढण लाइ दरख़्वास्त न ॾिनी वई। ज़बानी ॻाल्हियुनि ते रिकॉर्ड में तब्दीली नथी करे सघिजे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त हुकूमत फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत सां राब्तो कंदी। ममलिकती वज़ीर फ़ारूक हबीब चयो आहे त शहबाज शरीफ ऊंधाईअ में भॼण जी कोशिश कई। PP सिंध जे अवाम खे माफ़िया हवाले करे छॾियो आहे। बिलावल सिंध में गुरबत ख़त्म करण ते ध्यानु ॾिए। DB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी PTI हुकूमत जी मुआशी पॉलिसीज़ ते तनक़ीद कंदे चयो आहे त हुकूमत हींअर ताईं $33 अरब खां वधीक परॾेही कर्ज़ वठी चुकी आहे ऐं हर पाकिस्तानी शहरी पोणा 2 लख रुपयनि जो कर्ज़ी थी चुको आहे। दिफ़ाई बजट लाइ बि हुकूमत वटि पैसा न हूंदा। हुकूमत कर्ज़ वठी पंहिंजी आमदनी खां 10 खरब रुपया वधीक ख़र्च करे चुकी आहे। तरक़ियाती प्रोग्राम ते 40% ख़र्च थींदो त मुआशी तरक़ीअ जा टारगेट कीअं पूरा थींदा। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ने बहरिया टाउन और मुकामी लोगों के दरमियान जो तनाज़ा चल रहा है उस पर CM साहब को हिदायत दी कि वो सख्त एक्शन लें। मुराद अली शाह साहब ने मुकामी लोगों की शिकायत पर फौरी तौर पर AC मुख्तियार कार और SHO गडाब को हटाने की हिदायत कर दी और उनके खिलाफ इंक्वायरी के लिए भी कह दिया। मुकामी लोगों का मुकम्मल तौर पर तहफ़्फ़ुज़ किया जाएगा। और उनसे किसी किस्म की ज़्यादती किसी को भी करने नहीं देंगे और कानूनी तौर पर जिसका जो भी हक हो उसको मुकम्मल तौर पर तहफ़्फ़ुज़ दिया जाएगा। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बहरिया टाउन वाक़े जो नोटिस वठण खां पोइ वॾे वज़ीर मुराद अली शाह असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार कार खे उहिदनि तां हटाए छॾियो। सूबा वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त अमन अमान बरक़रार न रखी सघण ते SHO गदाब खे बि हटायो वियो आहे। वॾे वज़ीर वाक़े जी मुकमल इंक्वायरी जी हिदायत ॾींदे चयो आहे त असीं
कंहिं ख़िलाफ़ बि ज़्यादती थियण न ॾींदासीं। मक़ामी माण्हुनि जे हक़नि जो मुकमल तहफ़ुज़ कयो वेंदो। टिनि ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब पहुतल वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां अहम मुलाक़ात जारी कयल फ़ज़लनामे मूजिबि मुलाक़ात में बेतरफ़नि इलाक़ाई ऐं बैन अल-अक़वामी मामलनि ते ॻाल्हियूं कयूं पियूं। ॿिन्ही अॻवान जो समूरनि शोबनि में लाॻापा वधाइण ते बि इत्तफ़ाक़। वज़ीर आज़म रमज़ान जे ख़ुसूसी ॾींहं में मुक़दस हंधनि ते वञण जी इजाज़त ॾियण ते सऊदी वली अहद जा थोरा भञा। पधिराई मूजिबि बेतरफ़नि तारीख़ी लाॻापनि गॾियल क़दुरनि गॾियल एतमाद खे वधीक वधाए वेंदो। वज़ीर आज़म पारां सऊदी अरब जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सालमियत लाइ मुस्तक़िल हिमायत जारी रखण जी ख़ातिर। मुल्क में कोरोना वगे वधीक 120 शहरी हयाती विञाए वेठा। 4199 केसेस में रिपोर्ट। NCOC मूजिबि फोतियुनि जो अंग 19,797 ऐं कोरोना जी मजमूई मुतासिरनि जो तइदाद 8,54,240 थी वियो। मुल्क में मुस्बत केसेस जी शरह 8.54 थी वई। कोरोना वायरस जे वधंदड़ केसेस सबबि पंजाब में अॼु खां 16 मई ताईं मुकमल लॉकडाउन लागू। ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में बि पाबंदियूं वधीक सख़्त कयूं वयूं। सिंध में ईद ख़रीदारी जो अॼु आख़िरी ॾींहुं। वापारियुनि खे शाम 6 वॻे ताईं कारोबारी मर्कज़ खुलियल रखण जी इजाज़त। NCOC मुल्क में कोरोना सबबि बंदि थियल तालीमी इदारनि जी बंदिश में 23 मई ताईं वाध करे छॾी। वधीक फ़ैसिलो 18 मई ते कयो वेंदो। कोरोना वायरस वगे हैदराबाद ऐं जामशोरो में वधीक 3 ॼणनि दम ॾेई छॾियो। हैदराबाद में हीराबाद वासी अज़ीज़ रहमान, जामशोरो में बिल्कीस लगारी ऐं टंडो जाम वासी अल्ताफ़ हुसैन कोरोना वगे हयाती विञाए वेठा। सखर सिविल अस्पताल में कोरोना वायरस वगे चकवासी 30 वरियनि जो ग़ुलाम नबी ॿार बि दम ॾेई छॾियो। ट्रैक्टर स्कैंडल में सिंध सां वास्तो रखंदड़ 3 जवाबदारनि नेब सां प्ली बारगेन करे वरिती। 5 करोड़ जी प्ली बारगेन जी दरख़्वास्त नेब चेयरमैन मंज़ूर करे वरिती। सामाजी एहतिसाब अदालत पारां बि प्ली बारगेन जी इजाज़त। नेब मूजिबि सिंध ट्रैक्टर सब्सिडी में करप्शन जे 3 जवाबदार आफ्ताब अहमद, ग़ुलाम सरवर ऐं ताराचंद खे गिरफ़्तार कयो वियो हो। ग़ुलाम सरवर ऐं ताराचंद ट्रैक्टर डीलर्स हुआ। ट्रैक्टर ॿियनि सूबनि खे मार्केट रेट ते विकिरो कया विया हुआ। नेब सखर खुराक खाते शिकारपुर में कणक खुर्द बुर्द करण जे इल्ज़ामनि हेठि डेप्टी डायरेक्टर ऐं DFC समेत 5 जवाबदारनि ख़िलाफ़ 52 करोड़ रुपयनि जो करप्शन रेफरेंस दाख़िल करे छॾियो। सखर जी एहतिसाब अदालत रेफरेंस ॿुधणीअ लाइ मंज़ूर करे वरितो। अदालत तुरियुनि खे नोटिस जारी कंदे 24 मई ते तलब करे वरितो।